जैं जैं शख्स जो क़ुर्बानी में हिस्सो रखियल आहे या उन जानवर ख़रीद कयो आहे त उहो शख़्स हाजिन सां मुशाबिहत इख़्तियार करण जे लाइ इन्हनि 10 ॾींहंनि जे अंदरि वार न कुड़ाए ऐं पंहिंजा नह इहे न लाहे। मुस्तहब आहे, फ़र्ज़ वाजिब न आहे, मुस्तहब आहे। जेकी शइ जंहिं कैटेगरी में हुजे इंसान उन में रखे, हद कान वधे। मुस्तहब जी छा माना आहे? जेको शख़्स इन्हनि 10 ॾींहंनि जे अंदरि हाजिन सां मुशाबिहत इख़्तियार करण जे लाइ इहे अमल इन्हनि खां बचंदो त अल्लाह साईं उनखे सवाब नसीब फ़रमाईंदो। जेकॾहिं को शख़्स वार कुड़ाए थो त उन ते तनक़ीद नाहे करणी, उनखे मलामत नाहे करिणो, छो त शरीयत जो उसूल आहे फ़र्ज़ ऐं वाजिब शइ जे लाइ असां कंहिंखे मलामत करे सघूं था, नफ़ली शइ जे लाइ मलामत करणु जाइज़ न आहे। फ़र्ज़ शइ आहे, हिकु मिसाल आहे, कंहिंजे मथां क़ुर्बानी वाजिब आहे उहो नथो करे, तव्हां उनखे जेको आहे मलामत करे सघो था त तुंहिंजे मथां क़ुर्बानी वाजिब आहे, मालदार माण्हू आहे, क़ुर्बानी छो नथो करे। जेकॾहिं को शख़्स फ़र्ज़ नमाज़ नथो पढ़े उनखे मलामत करे सघूं था। को शख़्स वितर वाजिब नथो पढ़े, मलामत करे सघूं था। फ़र्ज़ वाजिब शयूं आहिनि। जेकॾहिं को शख़्स तहजुद नथो पढ़े, तहजुद नफ़िल आहे, त इन शइ जी असां तरग़ीब ॾेई सघूं था, लेकिन कंहिंखे मलामत नथा करे सघूं। त हिन 10 ॾींहंनि जे अंदरि जेकॾहिं को शख़्स सवाब ख़ातिर इहो अमल करे थो, अल्लाह साईं उन जे अमल खे क़बूल फ़रमाए। जेकॾहिं को नथो करे त उन ते तनक़ीद नाहे करणी।